नाज़रीन, उॾेरोलाल में सख़्त गर्मीअ जो मुक़ाबिलो करण लाइ माण्हुनि थाधल जे स्टालनि जो रुख कयो आहे। ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं उॾेरोलाल शहर में, जिते बिस्मिल्लाह थाधल जेका तमामु घणी मशहूरु आहे ऐं हिते आसपास या इलाइक़े जा पियण ईंदा आहिनि, मगर दूर दराज़ खां हैदराबाद कराची जूं जेके गाॾियूं मटींदियूं आहिनि उहे बि हिते बीही करे थाधल जो ज़ाइक़ो वठंदा आहिनि। उन हवाले सां हिते जेके थाधल पीअण वारा ऐं थाधल ठाहिण वारनि सां ॻाल्हि ॿोल करूं था त उनजो उन हवाले सां छा चवणु आहे। नंढो फोटो ऐं जीरा सौंफ काली मिर्च बादाम माना ही विझंदा आहियूं। जीरो सही में इलाही फ़ाइदो आहे। माना थधी आहे, गर्मी जी दुश्मन आहे, VIP थाधल आहे। माण्हू माना परे परे खां वठण थो अचनि ऐं थाधल माना सुठी आहे। बिस्मिल्लाह थाधल जो नालो आहे, माना फर्स्ट क्लास आहे। बादाम वादाम जे हिसाब सां थधी आहे, जान जे लाइ बि फ़ाइदो आहे। घर लाइ बि पार्सल करे ईंदा आहियूं, कॾहिं फैमिली बि वठी ईंदा आहियूं। हींअर बि मूं फैमिली आंदी आहे, इन करे फैमिली बि पीअंदा आहियूं। कॾहिं असीं पाण जुमे ॾींहुं पाण बि अची वेंदा आहियूं। इन करे बादाम वगैरह विझंदा, हिन में सौंफ विझंदा, इलायची विझंदा, 4 मगज़ ऐं पिस्ता वगैरह विझंदा, सुठी ठाहींदा। बोतल खां बहितर, बोतल त केमिकल आहे न, कंहिं अंदरि पॉइज़न करे थी, अंदरि सीए लीवर करे थी, कैंसर करे थी। पॉइज़न आहे बोतल में त कहिड़ो फ़ाइदो में जिस्म जी जिगर जी गर्मी ख़तमु थिए थी, आंड्रे जी गरमाइश ख़तमु थिए थी, साई में फ़ाइदो थिए थी, लिवर सिरोसिस गरमाइश जिगर जी मैदे जी गरमाइश, हेड स्ट्रोक खां बचे थो माण्हू। हेड स्ट्रोक अॼुकल्ह जेको हाइट हले पई, हेड स्ट्रोक हले पियो, तमामु घणो हले पियो। हर साल हिते VIP थाधल भला माण्हू आहिनि, सुठी थाधल हूंदी आहे हिननि जी। फ़ाइदा सुठा आहिनि, गर्मी जे लाइ सुठी आहे, ख़ासि करे भली आहे। ॿियनि खां बिल्कुलु भली आहे। थाधल चांहि बोतल खां भली आहे। चांहि बोतल वारे हिसाब सां वई थाधल थधी आहे, भली आहे। हिन में शयूं सुठियूं शयूं आहिनि, बादाम पिस्ता वग़ैरह इहे शयूं सुठियूं आहिनि। तव्हां बिस्मिल्लाह थाधल में मौजूदु ग्राहकनि ऐं उनजे ठाहींदड़नि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जेके ईंदड़ ग्राहक उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका थाधल आहे चांहि ऐं बोतल खां बहितर आहे ऐं गर्मीअ में हर माण्हूअ खे थाधल पीअणु घुरिजे। उन हवाले सां उन्हनि चयो आहे त काफ़ी बीमारियुनि लाइ बहितर आहे, मैदे जी गरमाइश जिगर जी गरमाइश लाइ बहितर आहे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान TV।